नाज़रीन जोही मां वाक़िआ अॻु कंदासीं। जोही जे रिंगबंद तां पाणी जो दबाव घटिजी वियो आहे। रिंगबंद जे मुख़्तलिफ़ हिसनि तां पाणी जे वेकिरे में 3 फुटनि ताईं लाथ अची चुकी आहे। पाणी जे वेकिरे में घटिताई सबबि ॿोॾि वारो ख़ौफ़ काफ़ी हद ताईं घटिजी वियो आहे। जोही दादू रोड ज़मीनी राब्तो बहाल न थी सघियो। ॿेड़ी सर्विस जोही जे भरपासे इलाइक़नि में ॿोॾि जो पाणी बीठल, मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। मलेरिया गैस बेकाबू मरीज़ थियण लॻा आहिनि। जोही मां वधीक कंदासीं। जान मोहम्मद गाड़ी खां। जी जान मोहम्मद आगाह कजो। जी बिल्कुलु जोही रिग बंदि तां जेको काफ़ी दादू ताईं जेको पाणी जो चाढ़ हुयो उहो घटिजी वियो आहे। जोही दादू रोड जेको बहाल न थी सघियो, उते बि जेका ॿेड़ी शुरू थी वई आहे। जोही जे जेके ॻोठनि में जेके मलेरिया जे मच्छरनि जो जेको आज़ार थियो, जेके मलेरिया वधी वियो आहे, दवाऊं जेके आहिनि शहर में अणल थी वियूं आहिनि, उहे जेके आहिनि उहे तड़पण लॻा आहिनि। इंतिज़ामिया तरफ़ां जेका सो इन महिल ताईं कंहिं बि क़िस्म जी वार न कई वई आहे। जी महिरबानी जान मोहम्मद तफ़सील ॾियण लाइ।